अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर ऐं 4 अक्टूबर। अॼु जो व्लॉग शुरू कयां थी। टाइम थिया सुबुह जा 9:30 ऐं पोयां डिज़ास्टर ॾिसो मुंहिंजे कमरे में जेका हालत आहे इनखे मूंखे सही करिणो आहे ऐं हिन महिल सभु सुम्ही पिया आहिनि। सुबुह जो नमाज़ उथियासीं त नमाज़ खां पोइ मां न सुम्ही आहियां। ढेर सारा थांव पिया। अॼु संडे आहे त मासी न ईंदी त मूं चयो भला इहे धोई छॾियां। उनखां पोइ बाक़ी सॼी फैमिली त सुती पई आहे, मां जाॻां थी ऐं कमरे जी थोरी घणी सफ़ाई कंदमि। कुझु ॿिया किचन जा कम आहिनि, नाश्तो ठाहियां पई, कीमो पचण लाइ रखी आई आहियां। सो इहो हलंदो रहंदो। बाक़ी जेके वीडियोज़ आहिनि मीना बाज़ार वारियूं, उन में मूंखे थोरो इहो मसइलो थियो त उते म्यूज़िक इलाही हुयो, गाना पिया हलनि ऐं असां यूट्यूब जी वीडियोज़ में ॿियनि जा गाना न हलाए सघंदा आहियूं, इहो अलाउ कोन्हे। पोइ उन वीडियो ते पाबंदी लॻंदी आहे, उहे वीडियोज़ पोइ डिलीट करणियूं पवंदियूं आहिनि। सो मां कोशिशि कई आहे त जेतिरो मूंखां थी सघे नंढा नंढा क्लिप्स भरिया आहिनि। कुझु सुठी रिकॉर्डिंग मां न करे सघियमि छो त जंहिं महिल उहो वक़फ़ो पिया कनि, सॉन्ग बदिलाइनि पिया, मां कुझु थोरो घणो रिकॉर्ड करे पई वठां। तंहिंजे करे कुझु ख़ासि न आहे, पर थोरो घणो आहे ज़रूरु, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। सो तव्हां हीअ ॾिसो वीडियोज़ ऐं उनखां पोइ वरी बाक़ी सॼे ॾींहं में छा छा थींदो पोइ वरी कंटिन्यू कंदासीं, मिलूं था। इजाज़त है, थैंक यू सो मच। ये है भाई सुरहाण जे स्टॉल जी पहिरीं कस्टमर आहे असांजी राबिया बाजी। असांजी यूनियन में लेडीज़ विंग जी हेड आहे ऐं इहा ई मूंखे बि यूनियन में वठी आई आहे। सो हिते मुंहिंजी सुराण बीठी आहे। हेलो सुराण। हेलो। सो हीअ मसाला दही बड़ा खणी आई आहे, हीअ मिक्स चना चाट, ये मां तव्हां घर में ऑलरेडी ॾेखारे चुकी आहियां ऐं हीअ सॼा लवाज़मात आहिनि। सो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल आहिनि, मुख़्तलिफ़ शयुनि जा। हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल लॻल आहिनि ऐं हीअ शयूं मूंखे ॾाढियूं अट्रैक्ट पियूं कनि, ॾाढियूं प्यारियूं लॻियूं, त मूं सोचियो तव्हां सां बि शेयर करे छॾियां। 250 का पैकेट है। ये स्टैम्प्स हैं मेरे, स्टैम्प क्या है? 250 का पैक है। ये क्या है? इरेजर्स। वाओ, देखो कितने प्यारे हैं। इंशाल्लाह तो आप लोग से रिक्वेस्ट है कि घर पे ना कुकिंग करें, आज अपनी फैमिली को बाहर लाएं। काफ़ी अरसे बाद ये सवारी सलने में इस तरह का इवेंट हो रहा है, तो इसको आप लोग यादगार बनाइए। और ये जो ख़वातीन ने और जो बच्चों ने स्टॉल लगा रखे हैं हमारे फूड फेस्टिवल में, यहीं से आके आप लोग आज रात का डिनर करें। कम अज़ कम मैंने तो यही किया है, अब आप लोग का मुझे नहीं पता है, ताकि हमारे जो स्टॉल लगे हैं उसमें गहमा गहमी हो। इंशाल्लाह 9 बजे हमारा जो मेन इवेंट है आज का, मॉकटेल एंड सैलेड कंपटीशन, वो स्टार्ट होगा। और उसके लिए जो हमें आज स्पॉन्सर किया है गौतम पाकिस्तान इंटरनेशनल, एक रिनोन ऑनरी सेंटर है जहाँ कुकिंग की क्लासेस की जाती हैं, पाकिस्तान का नंबर 1। उसके इंशाल्लाह जो मेन शेफ़ हैं वो आज आएंगे, हमारे चीफ ऑफ गेस्ट हैं उसके मेन शेफ़ आके सारे जजमेंट करेंगे और हमारे पार्टिसिपेंट के अंदर फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज का अनाउंस करेंगे। थैंक यू।
साहब अरे 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 तुम तो लड़के ज्यादा शर्मा रहे हो यार। हेलो जी कुछ कहना चाहेंगे प्लीज आप लोग? बहुत ही ज़बरदस्त इवेंट जो है वो जारी सारी है, बच्चे बहुत ज़्यादा इंजॉय कर रहे हैं। इस तरह के इवेंट्स होते रहने चाहिए और बहुत ही माशाल्लाह बहुत हेलो हाँ इधार भाई हमारे छोड़ेंगे, इधार भाई। हिनमहिल थिया आहिनि शाम जा 5:30। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरितमि ऐं मुंहिंजी भेण जी फैमिली जेका आहे लंच करण खां पोइ 2:30 बजे तक़रीबन उहे हलिया विया। उन खां पोइ मां जेको आहे नमाज़ पढ़ी खाई पी ऐं सुम्ही पियमि, छो त राति जो ॾाढी देरि सां सुम्हियासीं, निंड पूरी न हुई। ऐं पंहिंजा जेके मां इहे वीडियो क्लिप्स तव्हांखे ॾेखारिया आहिनि इहे बसि कुझु ख़ासि न आहिनि, इन में बि म्यूज़िक आहे, पूरा सॉन्ग्स आहिनि। केतिरो कटिया छा कटिया, त तंहिंजे करे मां सोचियो त बिस्मिल्लाह कयां त ॾेई थी छॾियां व्लॉग में इहे, ऐं ॾिसंदासीं त पोइ अगरि कोई आई पाबंदी त मां इनखे जेको आहे रिमूव करे छॾींदमि। ऐं उनखां सवाइ पंहिंजे कमरे जी जेका हालति मां काफ़ी सुधारे आई आहियां, चादर चेंज कोन कई आहे, छो त मां चाहियां थी त अॻो पोइ सुबुह जो कम वारी माई अचे त सॼी सफ़ाई कराए चङी तरह सां, उनखां पोइ मां कमरे जी बाक़ी सेटिंग कयां ऐं पोइ तव्हां सां शेयर कंदसि। ऐं सेल जो इहो रहियो त शायदि तव्हां मूंखे इंतज़ारु हुयो, सेल कुझु ख़ासि न थी, ऐं स्पेशली जिन जा खाधा हुया उहे त इलाही सारा बची पिया ऐं बाक़ी शयूं सभिनी जूं बची पियूं। मुंहिंजूं पंहिंजूं शयूं बि थोरियूं सेल थियूं, कुशन सेल थी विया, 2 बास्केट सेल थी वियूं ऐं कुझु नंढियूं वॾियूं ॿियूं शयूं थियूं। बाक़ी घणो सामान जेको आहे उहो जेको वापसि खणी आयमि। ऐं कुशन्स जी मूंखे वधीक ख़ुशी आहे सेल थियण जी, न त इहे मूंखे रखिणा पवंदा जाइ विलारे न, ख़ैर यूज़ त थी वञा न, ज़ाया कुझु बि न आहे, पर अल्हम्दुलिल्लाह। सो बसि तजुर्बो रहियो, जेकॾहिं इहो न कयूं हा न त असांखे दिलि में हसरत रहे हा त जेके करे ॾिसूं, तंहिंजे करे असां करे ॾिठोसीं। ऐं हिन महिल जेको आहे थक जी इंताई कैफ़ियत में आहियां अञा ताईं। ऐं उनखां सवाइ इहो आहे त कमु त हींअर बि थींदो रहंदो कुझु न कुझु घर में रूटीन जो, कुझु उहो शेयर करणु जहिड़ो इम्पॉर्टेंट नथी सम्झां मां। ऐं ॿी ॻाल्हि त महिमाननि जे करे मंझंदि जो 2 डिशिस ठाहियूंसीं त उन्हनि मां मानी बि बचियल आहिनि ऐं बोड़ बि बचियल आहिनि। ऐं मुंहिंजी नुंहुं ऐं पुटु विया आहिनि ॿाहिरि, ज़ाहिरा संडे आहे अॼु, त पोइ उहे जहिड़ा हाल आहिनि तो राति जी मानी ॿाहिरि ई खाई ईंदा आहिनि, देरि सां ईंदा आहिनि ऐं सवेर बि अची विया त कोई मसइलो न आहे, खाधो घर में मौजूदु आहे। ऐं इन करे मक़सदु इहो आहे ॿुधाइण जो त टेंशन न आहे मूंखे पचाइण जो। त अॼु जो जेको टाइम आहे घणो मां कंदमि रेस्ट, ऐं सुभाणे वरी इनशाअल्लाह हिकिड़े भरपूर ॾींहं सां गॾु जेको आहे तव्हांजे साम्हूं ईंदसि। ऐं हीअ जेको वीडियो जो नंढिड़ो अॼु व्लॉग मां शेयर कयां थी, मिनी व्लॉग, इहो तव्हां ॾिसो। मूंखे अंदाज़ो न आहे तव्हांखे कुझु ख़ासि मज़ो न ईंदो, ऐं इहा बि मूंखे ख़बर न आहे त यूट्यूब जे तरफ़ां अगरि हिननि ते काई अची वई रेस्ट्रिक्शन, कोई कॉपी राइट जो कुझु थी वियो क्लेम, त पोइ गड़बड़ थी वेंदी। गड़बड़ बसि इहा ई थींदी त मूंखे वीडियो डिलीट करणी पवंदी। ख़ैर आहे, को मसइलो न आहे। सो कयूं था तजुर्बो, ठीकु आहे। सो मिलंदासीं इनशाअल्लाह सुभाणे मंडे वारे व्लॉग में। सो अॼु संडे जो ई व्लॉग, बिल्कुलु नंढिड़ो व्लॉग हिते ख़तमु थी कयां, छो त हिन में कुझु ख़ासि अञा ॾेखारण जे लाइ न आहे। हाणे मां हितां उथंदमि त पंहिंजे प्लांट्स खे पाणी ॾींदसि, सॼो ॾींहुं उन्हनि खे पाणी न ॾिनो आहे, महिमान बि घर में हुया, उअं ई मां मोस्टली हाणे शाम जो ई ॾींदी आहियां। सो बसि इहो हाल अहिवाल आहे थोरो जेको तव्हां सां शेयर करिणो हो। सो इनशाअल्लाह वरी सुभाणे हिकिड़े भरपूर ॾींहं सां गॾु मिलूं था नए व्लॉग में। तेसिताईं अल्लाह वाहे।